वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। चंड रुकी तो भला करें कि सा मोहब्बत कई आहे। हाँ, मां शेरू सां बेइंतिहा मोहब्बत कंदी आहियां ऐं हू बि मूंसां मोहब्बत कंदो आहे। छॾ हाणे शेरू जी पचर, मुंहिंजी ॻाल्हि जो संजीदगी सां जवाब ॾे। तूं इहो सभु मूंखां छो पई पुछी? मूंखे तुंहिंजी अखियुनि में हिकु अजीब क़िस्म जी तांग ऐं उल्को नज़र ईंदो आहे। ईअं लॻंदो अथमि त ॼण हर वक़्तु कंहिं यकीन ऐं गुमान जे विच में लटकियल रहंदी आहीं। बानो, पाण जेके छोकिरियूं आहियूं न, ख़ासि करे ॻोठाणियूं छोकिरियूं, ॾुखनि सां गॾु ॼमंदियूं आहिनि ऐं वॾा थींदा आहियूं त पाण खे अणॾिठियूं ज़ंजीरूं पेरनि में ॿधियूं वेंदियूं आहिनि ऐं पोइ हिन दुनिया में मोकिलियो वेंदो आहे सूरनि ऐं ॾुखनि सहण लाइ। तूं छॾ, इहो ॿुधाए त छोकिरो केरु आहे, छा कंदो आहे, नालो छा अथसि? अरे हिकु साम एॾा सवाल। नालो ज़र अली अथसि ऐं मूंसां गॾु पढ़ियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान में तयारी करे रहियो आहे ऐं मूं अॼु ताईं पुछियो कोन थमांसि त अॻिते छा कंदो। अल्लाह करे तव्हां ॿई हिक ॿिए खे हासिल कयो ऐं तव्हांजी शादी थी वञे। आमीन। तूं पंहिंजी ख़बर ॾे बानो, तूं कंहिंजा थी ख्वाब ॾिसी? अञा त अहिड़ो कुझु आयो ई न आहे जंहिंजा मां ख्वाब ॾिसां। हाँ, जेकॾहिं को अहिड़ो ज़िंदगी में आयो त तोखे ज़रूरु ॿुधाईंदसि। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त मुंहिंजी मर्ज़ी न अदा साले जी मर्ज़ी में आहे। अदा साले मुंहिंजी ज़िंदगी जे लाइ जेको फ़ैसिलो कंदो उहो मूंखे क़बूल हूंदो। हाल वाल छो परेशान आ? हाँ यार, मुंहिंजे भाउ भेण जो फिक्र थो अंदर खे कोरींदो ऐं कपींदो रहे। ख़ासि करे पंहिंजी भेण जो ग़म थो थिए तो न्याणी अकेली घर में, मथां दुश्मनी। मां भी हिते न ॼाण त रूपेशी ज़िंदगी में केतिरा महीना लॻनि या साल भी लॻी सघनि था। बस इहा ई गणती थी खाए। यार हिकिड़ी सलाह ॾियईं, रोज़ जे परेशाननि खां जान ई छुटी पवंदी। ॾे सलाह। खान बहादुर सां सलाह करे ऐं दुश्मननि सां ठाह करे छॾ ऐं केस ख़त्म कराए वठ ऐं भेण जी शादी कराए पाण तां ॿार बुलाए वठ। सालियो मूंखे टियों रस्तो नथो नज़र अचे इन करण खां सवाइ। न ढेरे सां त चए पे त तव्हांखे हितां आज़ाद कराए ऐं शहर मोकिलींदासीं, पर लॻे थो इहा ॻाल्हि आई वई थी वई। गफ़ार छा पे चयो तो कोन ॿुधो छा? न, मूं ध्यानु कोन ॾिनो। छा पे चयो गफ़ार? पाण खे सुभाणे ताईं छॾे ॾींदा। शेरोल ख़ान सॼी सेटिंग करे छॾी आहे ऐं पाण खे ॻोठ बि कोन छॾणो पवंदो। यार एॾा बुछड़ा थिया हूं, हाणे ॻोठ कहिड़ो मुंहुं खणी हलंदासीं? ख़ासि करे तूं बानू ॾे कहिड़ो मुंहुं खणी वेंदे? बेली ख़ुदा जो वास्तो अथई, इहो नालो ॿीहर ज़बान ते न आणजां। असां अॻई मुसीबत में फाथा पिया ऐं जेकर वरी न या सालिया खे ख़बर पई त हू त असांखे गोली हणंदे बि देरि कोन कंदो। सा न तुंहिंजी पथो हणी तोखे सालियो गोली। इज़त सां तूं पंहिंजे घर वारनि खे सालिया खे मोकिलिया ऐं पंहिंजे रिश्ते जी घुर कर। हिन हेॾो पोयां कमु करे आया आहियूं ऐं हिते अचे काठ में पिया। पोइ तूं छा थो सम्झी? अञा मुंहिंजी दिलि चवंदी त मां घोटु चयो। आऊं तोखां इहो पुछण आई हुयसि त ॾाज ॾावण जी छा तयारी आहे? इन ठले हथे सवारे कान वेंदी आहे। शहज़ादी अदी तूं त चुप करे वे, तुंहिंजे वाता ये ॻाल्हियूं नथियूं सोहन। तोखे ख़बर बि आहे त अॻई परेशान लॻी पई आहियां। माई तूं पंहिंजे ने कर्मनि जे करे परेशान आहीं, पंहिंजो कियो पई लोड़ी, ॿियो त कुझु कोन्हे। अड़ी अदी ॻाल्हि त ॿुध, भली कहिड़ी बि आहियां, बुछड़ी आहियां, सुछड़ी आहियां, कहिड़ी आहियां, पर आहियां त हिकिड़ी औरत न। मर्दनि खे त ॾिसो
हाय हाय ऐं पाण में जुटियो वता आहिनि पर औरत सां ज़ुल्म थी करे जो रब बि छॾे कोन थो। ऐं जेकॾहिं औरत सां चङाई करे त अॻिते हली उन सां बि रब भलाई कंदो, पर न को इहो दौर ई कोन्हे। मूंखे ख़बर आहे तव्हां हाणे सभिनीनि गॾिजी मुंहिंजो हिकिड़ो तमाशो ठाहियो आहे। तूं बि तमाशो त ॾिसण आई आहीं। अलाह खे मञ ऐं पंहिंजे मुड़ुस खे त चओ इन खान बहादुर खे त सम्झाए इन ॻाल्हि तां लही वञे। हाणे ही उमिरि आहे, हिन उमिरि में आउं पाण बसि मुंहिंजी शादी थींदी। हाणे इहो फ़ैसिलो थियो आहे, ॿुॾी नथा मरनि इहो फ़ैसिलो कंदे। इहो तोसां कुदरत वारे जो इंसाफ़ त थिए पियो। तो सॼी उमिरि ॿियनि जा ऐब उघारिया ऐं तोहमतूं हयूं अथई। हींअर पुन वीचारी ज़ीनत जूं पिटियूं तुंहिंजे गिचे में पयूं आहिनि। ऐं ज़ुल्म त मूंसां थियो आहे, तूं वरी ॻाल्हियूं कहिड़ियूं उबतियूं पई करीं? ऐं मुंहिंजे पुटु गामण खे कुटियो अथनि, उन खां इहे सचूं करायूं अथनि त तूं इहो बयानु ॾे। तोभा माई तोभा, एॾो कुझु थींदे बि तूं अञा बि पेर दुधड़ में हणियो वेठे, पंहिंजे ॻाल्हि तां मुड़ी नथी। अदी महिरबानी कर, अल्लाह खे मञ। ओ अगई परेशान वेठी आहियां, मरी वञा त सुठो आहे। मथे में ॾाढो सूर अथमि, बेहतर तूं मूंखे मथे में सूर विझण आई आहीं। हाणे बस करे, हाणे हल, ये दॿे में ठिकरियूं न वेठी खड़काए। आई आ उतां त ॾाच कहिड़ो गॾु कयो अथई, साहुरनि में ईअं न वञिजांइ। हल हाणे ठहियो इहो सॼो ॾींहुं मथो ताणी थी, ॿियो तोखे कहिड़ो कमु आहे? मां तोखां सख्त नाराज़ आहियां ज़र अली। मूंखे लापरवाह माण्हू बिल्कुल भी पसंद न आहिनि। जॾहिं तोखे ख़बर आहे त मां परेशान रहंदी आहियां त पोइ तूं फोन बंदि करे छो रखंदो आहीं? यार चाटुकी, रात खां लाइट वयल हुई, जीअं लाइट आई आहे मोबाइल चार्ज करे पहिरीं कॉल तोखे कई आहे। हिकु त न बिजली ने भागी ॾाढो परेशान कयो आहे। बिजली पंहिंजे टाइम ते अचे न अचे, पर बिल ज़रूर पंहिंजे टाइम ते ईंदो आहे। हिन मुल्क जो को धणी सा ई न आहे। अच्छा इहो ॿुधाए, ॿियो त सभु ख़ैर आहे न? शहरोज़ खान त को हंगामो न कयो आहे न? जेकॾहिं शहरोज़ खान घर में का अहिड़ी ॻाल्हि चोरे आ त रुखसार मूंसां ज़रूर ॻाल्हि करे आ, बल्कि खान बहादुर हिन महिल ताईं आसमान मथे ते खणी चुको हुजे आ। इन जो मतलब त शहरोज़ अली खान छप बणी वेठो आहे, जानवरनि वारो छप। ख्याल कजाम त के माल ओचितो अची वार करे। तुंहिंजे ख्याल में छा मूंखे हू ज़ीनत वांगे किडनैप करे बेइज्जत करण जी कोशिश कंदो? चांड्रो की ही जेका रईसन जी पिकड़ियल औलाद हूंदी आहे न, या कुछ भी करे सके थी। ते करे इन्हनि खां मोहताज रहण ज़रूरी आहे। हिक ॾींहं में मुंहिंजो जानिबा मल्हार ॻोठ वापसि अची वेंदो, पोइ केरु मुंहिंजे आंगुर त सीधी करे ॾेखारे। हेॾे पंहिंजे भाउ जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मुंहिंजे दिलि में दहशत विहारे थी। असुल तोसां मोहबत जूं ॻाल्हियूं कदे भउ थो थिए। साईं कमदार वॾी दिलि करे मुंहिंजे पुट खे माफ़ करे छॾियो आहे। बसि हाणे अव्हां इजाज़त ॾियो त पुट मल्हार खे ॻोठ वठी अचां ऐं उनजी शादी करायां। जॾहिं अव्हां ॿई पाण में राज़ी आहियो त पोइ मूंखे कहिड़ो एतिराज़? हा खान बहादुर, धणी बख्श बिल्कुलु मूंसां राज़ी आहे। हा शाह मुराद खान, तूं पाण धणी बख्श खे मूं ॾे मोकिलजां त न्याणी जे लाइ कुझु ॾाज वग़ैरह ॾींदोमांसि। बसि साईं, तव्हांजे रज़ामंदी जो इंतज़ारु हुयो। मां हाणे ज़रूर मल्हार खे ॻोठ वठी ईंदुसि। दिया ज़ीनत, तू रोई छो थी दिया? को भावना ख्वाब ॾिठो अथई जा? बाबा, मुंहिंजी ज़िंदगी के रवायती ख्वाब खां घटि आहे छा? न रो दिया, न रो।
अल्लाह बाजो वारो आहे डरो डरो बाबा बाबा तू ना नमाज में मुझे दुआ घुरंदो कर तो मां ना जल्दी मरी वञा हिनन रोज रोज जी गालियन खाना मां बेसार थी वई आहियां हिने खां तो मौत भलो आ ही पल पल जो मरण आहे तू तो नमाज पढ़ंदो ही ना तू मुझे लाइ दुआ कर तू दुआ घुरंदो ना तो जल्दी कबूल थी वेंदी जल्दी कबूल थी वेंदी धीअ अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थी करीं तूं छो ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजो जीव जुड़ी थो पवे मरण जी उमिरि त मुंहिंजी आहे तुंहिंजी उमिरि मरण जी त न आहे धीअ पंहिंजे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थी करीं बाबा आखिर भापुल जो तुझे मु केड़ो डो कयो आ जो मुझे पोया हथ धोई पइजी वई आ हेडी खुआरी खां पोइ मुझे दिल थी चए त जमीन मुके जाए ॾे ई मां अंदर हली वञा अल्लाह करीम बाज कंदो बाक़ी कंहिंजे ॾाढ जे अॻियां कंध कोन झुकाईंदुसि चौधारी हुंदा जो घेरो इन वक्त रोशनी ॾिठी न आहे न को अख जी रोशनी खे को तेरे भेरो सुझे थो न ही वरी ज़हन खे सोचण जो को थग मिले थो जागजे कचे त जागजे अफ़सोस आहे मूंखे सत अफ़सोस आहे त तव्हां जहिड़े माण्हू खे हिन हाल में रखियो वियो आहे अफ़सोस तव्हां जो तारुफ शहरोज खान मां शम्स खान आहियां तव्हां शेरोज खान मां शम्स खान असल में मां हिते तुंहिंजी मदद जे लाइ आयो आहियां मज़दूरनि में देर थींदे कॾहिं ॾिठा अथई शेरोज खान छा मतिलबु आहे तुंहिंजो इहो कीअं थो थी सघे त तूं पंहिंजे पीउ जे बरख़िलाफ़ वञे ऐं तूं मुंहिंजी मदद करे ॾिस शम्स हा मां तुंहिंजे लाइ उपरो थी सघां थो पर तूं मुंहिंजे लाइ उपरो नाही उहो कीअं हा सो ईअं जो रुखसार जे ज़बानी मूंखे तव्हांजो फुल तारीफ़ मिलियल आहे ऐं इहा बाबा साईं खे का बि ख़बर न आहे मुंहिंजे रुखसार जे विच में हिकु डील थियल आहे तोखे त ॿाहिरि कढण जे लाइ ॾिस शम्स साहब तव्हां त तमामु घणा सादा आहियो जेका माई तोखे ब्लैकमेल थी करे उहा भला तव्हांखे कीअं बचाए सघंदी ओए शेरोज खान तूं मूंखे कहिड़े सबब हितां कढण थो चाहे मां चाहियां थो त तूं हितां निकर ऐं पाण सां गॾु इन रुखसार खे बि वठी वञ शाबाश शाबाश जेकर बाबा साईं खे असल किस्से जी ख़बर पई न यकीन ॼाण
शमस सां गॾु तुंहिंजो मौत बि कंफर्म आहे, छाकाणि त ही गैरत जो मसइलो आहे। तूं ॼाणी थी, तूं चङी तरह ॼाणी थी त गैरत जे मामले में थींदड़ खून जो को बि दाद फरियाद नाहे थींदो, न ई को पुछाणो थींदो आहे। सम्झ त मूं तुंहिंजी इहा ॻाल्हि ॿुधी छॾी ऐं डिॼी वियसि। जेको तोखे पेट में सूर आहे न, तूं उहा ॻाल्हि पंहिंजी बयानु कर। छा मतिलब आहे? मतलब जी ॻाल्हि कर, उन तरफ़ अच। मां तोसां हिकु सौदो करणु चाहियां थो। छा चवंदा आहिनि? हा, डील। मां तोसां डील करणु चाहियां थो। जेकर तोखे इहो सौदो मंज़ूर हूंदो न, मूं ते छॾे ॾे। मां कहिड़े बि तरीक़े सां शम्स के बाबा साईं जी क़ैद मां आज़ाद कराईंदुसि। ॾिस शेरोज़ खान, शम्स जे अजाम जी मूंखे का बि परवाह नाहे। बस मां इहो थी चाहियां त इन मामले में मुंहिंजो नालो न अचे। अफ़सोस, मूंखे इहो अंदाज़ो त न हुयो तूं एॾी संगदिल ऐं कठोर दिल बणिजी वेंदी। उहा कीअं? शम्स जे मामले में तुंहिंजो रवैयो कीअं थो बयानु करे? पुराणो तालुक? शेरोज़ खान, मोलन मर्दन खे न खोट। मूंखे सिर्फ़ तूं इहो ॿुधाए त तूं चवण छा थो चाहीं? मां ख़बर थी छा थो चवां। मां चाहियां थो त तूं ही हवेली छॾे हली वञ, छो त कंहिं बि सूरत में तोखे पंहिंजी माउ मां तस्लीम न कंदुसि, न ई पंहिंजी माउ जी हवेली में तोखे रहण ॾींदुसि। रुखसार, हाँ? छा ॻाल्हि आहे? तूं मूंखे कुझु परेशान पई लॻी। कुझु ॾींहंनि खां ॾिसां पियो त तूं काफ़ी परेशान आहीं। कहिड़ियुनि सोचुनि में गुम आहीं? न सही न, मूंखे का बि सोच न आहे। मां ख़ुशि आहियां। जेकॾहिं तूं ख़ुशि आहीं त सुठी ॻाल्हि आहे, छो जो आउं तोखे ख़ुशि ॾिसण थो चाहियां। हा साईं, मां बिल्कुलु ख़ुशि आहियां। मां ख़ुशि आहियां। बाबा, तू एतिरी देर लाए छॾी। खान बहादुर सां कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? धीअ, ज़बरदस्त खे ज़ेर दस्त थियण में वक़्तु कोन लॻंदो आहे। तोखे ने रन माई फापुल जेके सूर ॾिना आहिनि न, उन जो घणे उन खां बदिलो वठणो आहे। छा मतलब? मां ने फापुल खां नौकरियाणी वारो कमु वठंदुसि। घणे ई हिन मन मस्तियूं कयूं आहिनि। पर बाबा, तू त चवंदो आहीं त दीन असांखे माफ़ करणु सेखारींदो आहे। धीअ, कम ज़र्फ़ खे सबक सेखारण जे लाइ पंहिंजे मिजाज जे ख़िलाफ़ कदम खणी सघिजे थो। बाबा, जेकॾहिं तू माई फापुल सां निकाह कंदे त सोच लोग कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो। न लोक जे अॻियां हलणु चङो आहे, न लोक जे पुठियां वञणु चङो आहे। तो ॿुधो कोन्हे छा त खूहनि ऐं माण्हुनि जा वात कंहिं बंदि कया आहिनि? बाबा, माई फापुल घर अचण खां पोइ पाण खे त वेतर तंग कंदी। धीअ, ही तूं छा थी चवें? तूं हिन ॻाल्हि जो उल्को न कर। मोचड़ो छटरीअ लखणो आहे, छटरीअ लखणो। खबरदार, जे अॻिते कदम वधायो था न त हिन लड़से सां टंगो भरी छॾींदोसांव, मथो चिथे छॾींदोसांव। हा अदा सावण, असां तोसां का ॻाल्हि करण आया आहियूं। कुझु चवण आखण जो मौक़ो त ॾे। ये ॻाल्हि ॿुधी छॾियो,
न कुछ बुधणो आ न कुछ बुधाइणो आ। जे पैर आयूं हड मोटी वञो। ही ॾिसो जा ज़ीनत ओ अम्मा ज़ीनत अम्मा पिणे के तू ही समझाए असां न्याणियूं दर लंघी आया आहियूं ईअं हाणे बेइज्जती त न करे न। बाबा तुननि जी ॻाल्हि त ॿुध मनी न मनी तुंहिंजी मर्ज़ी आ। दिया तू इन मामले में चुप रहो। इन्हनि खे चओ त मतां मुंहिंजो सब्र जवाब ॾेई वञे ऐं मां हिननि खे लठियूं हणी घर मां कढी छॾियां। मां चवांव थो हली वञो हितां। ॻाल्हि ॿुध खुथल पोड़ा झूना जहाज हा शराफत इन्हे में अथई त तूं निकाह करण खां इनकार करे छॾ ॾाढो सुठो थींदई ऐं न त मरी वेंदे अजायो मरी वेंदे। मूं असांजे जहिड़ा या जेका खलड़ी अथई न इहा बि पुठनि था लाहे छॾींदी सही हा। ॻाल्हि ॿुध मुंहिंजी ऐं ज़ीनत ते जेको मूं इल्ज़ाम हयो आहे न आऊं इहो ॾंढो भरण लाइ तयार आहियां। तूं बसि शादी खां इनकार कर। ऐं हा जेकॾहिं तो शादी खां इनकार न कयो ऐं ज़ोरी ज़बरदस्ती शादी कराई न ऐं हिन घर में आऊं आयसि पोइ त तूं मूंखे सुञाणी थो अहिड़ो हशर कंदी सही अहिड़ो हशर कंदी सही जो 4 ॾींहं पोइ वञी हा न ला वटि ओ 2 ॾींहं अॻु में वेंदे पूरो कंदी सही। पोइ ये खान बहादुर ॾांहुं वञण जी हिम्मत बि कान थींदई न को वञजाए। एड़ियूं फड़कियूं ॾींदे जो फथ करे ओ बासी ॾियण जो टाइम बि कोन मिलंदई। जी बिस्मिल्लाह तू हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे निकाह जे लीके में अच पोइ ॾिसजां जेके बुसरियूं ऐं चूरियूं मूं तुंहिंजे लाइ ठाहे रखियूं आहिनि न तोखे पोइ ख़बर पवंदी। ये मुंहिंजी लठी ॾिसेंदी न इन्हनि चङनि भलनि जा मथा चिथिया आहिनि। ईअं न थिए त मां तुंहिंजो बि मथो चिथे विझां। हली वञो हितां। चिबड़ खाना तुझे हाणे दुखन जा ॾींहं तमाम थोड़ा ऐं तू हाणे जल्दी आजाद थी वञे छो जो मूं साले जूं तमाम डिंगाई जूं ख़बरूं ॿुधियूं आहिनि। ॾाढा त साले पुट खे कीअं यकीन ॾियारीसीं त मां अञा जीअरो आहियां। हू तुंहिंजे न ठलियल ॻाल्हियुनि ते एतबार सां कोन कंदो। छो न कंदो यकीन? छा हुन जे दिल में तुंहिंजे लाइ ॻोल्हा जो रुको ख़तम थी वियो आहे? ॾाढो कोयाणो आहे भुलियल आई थो। हेतिरा वरिया गुज़री विया आहिनि एतिरो अरसो गुज़री वियो आहे माइटनि खां औलाद जो ग़म विसरी वेंदो आहे। हाणे ॿुधा त औलाद माइटनि खे कीअं यादि कंदो? चिबड़ खान जंहिं ॿार यतीमी ॾिठी आहे न हुन खां पंहिंजा रत जा रिश्ता ऐं प्यार वारा रिश्ता कॾहिं बि न विसरंदा। अलाह करे हीअं हुजे तो मां हुननि खां विसरियो न हुजां। ॾाढा तोखे त ख़बर आहे न यार मां पंहिंजे बचन खे लुक में यादि कयो आहे। लुक में यादि कयो आहे। चिबड़ खाना मूंखे इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे त तुंहिंजो पंहिंजे बचड़नि सां एॾो प्यार हूंदे बि तो पंहिंजी अना कीअं बहाल रखी। माण्हुनि खे त यार पंहिंजे औलाद सां एॾो प्यार हूंदो आहे जो उहे वालिदीन झुकी पवंदा आहिनि। इन्हीअ जे करे त मां पंहिंजे औलाद जे करे सदाई पंहिंजे कंध खे ऊचो रखियो। मथां मुंहिंजे औलाद खे केरु मेड़ो ॾे त तव्हां कायरनि जे कुलम मां आहियो। चिबड़ खान तुंहिंजे रत में एॾी छिक जो सालियो सरदार सां मुहाॾो अटकाए बीठो। बहरहाल सुभाणे मां हुन सां ज़रूरु मिलंदुसि ऐं पोइ हुन जे मुंहं में ॾिसंसि त तुंहिंजे मुंहं जो हुन में अक्स आहे। सचमुच जेकॾहिं तूं मुंहिंजे पुट साले ॾे वञी थो न त पोइ मुंहिंजो हिकिड़ो कमु कर। चओ बेखुटकोती हुकुम कर। बसि हुनखे मुंहिंजो हिकिड़ो न्यापो ॾिजाए ऐं भाकुर पाए चइजांसि त मूंखे हितां आज़ाद कराइण में
कंहिं तकड़ या उबराई खां कमु न वठे। बस इहो नियापुर जास। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।